तव्हां सभिनी खे बि मूं जहिड़ा सुहिणा वार खपनि त हिन वीडियो में तव्हांखे हुनजो सोल्यूशन मिलंदो। आयो लाल सभई चओ झूलेलाल। तव्हांखे अगरि वार इलाही खरंदा हुजनि, तव्हांखे ठोड़ अचे थी, तव्हांजा वार सन्हा थी विया आहिनि, इलाही डैंड्रफ थी वियो आहे, त तव्हांखे डाइट में छा करिणो खपे, हुन लाइ तव्हांखे हिकिड़ो कॉन्सेप्ट सम्झणो पवंदो। ॾिसो, ही कोप मूंखे अगरि ठाहिणो आहे त हिन कोप खे ठाहिण जो जेको मटीरियल आहे उहो मूंखे खपंदो। हुनखे पाण चवंदा आहियूं रॉ मटीरियल थियरी। पंहिंजा वार प्रोटीन मां ठहींदा आहिनि। तव्हां जेका खाधे में चणा छोला राजमा पनीर सोया प्रोडक्ट्स टोफू बेदा पलो मच्छी चिकन ही सभु खाओ था, उन्हनि सभिनी मां जेको प्रोटीन तव्हांखे मिले थो उन मां तव्हांजा वार ठहींदा आहिनि। तव्हां अगरि ॾींहं में 1 ग्राम प्रति किलो प्रोटीन न खाईंदा त तव्हांजा वार ऐं ॿी बि इलाही शयूं कॉम्प्रोमाइज़ थींदियूं। पर वारनि जो जेको प्रॉब्लम आहे उहो इलाही अलॻि अलॻि कारण लाइ थींदियूं आहे। त तव्हांखे हुन लाइ पहिरीं हिकु दफ़ा स्किन या वारनि जो जेको डॉक्टर हुन सां कंसल्ट करिणो पवंदो, डायग्नोसिस करिणो पवंदो कि भई छाजे लाइ तव्हांजा वार खरनि था या वारनि जो प्रॉब्लम आहे। हिकु दफ़ा ख़बर पई वई, शायदि दवाऊं बि वठणियूं थियूं पइनि थोरी ॾींहंनि लाइ, पर खाधे पीते खे तव्हां ध्यानु ॾींदा त तव्हांजा वार मूं जहिड़ा सुहिणा थी था सघनि।